सुखन जी मणि इन कलयुगी जीवन के लाए सरल ज्ञान सरल उपदेश सावन सुखमनी में उतियो असां हर जीवन के शांति खपे। शांति ईंदी मन जी स्थिरता सां। मन छामो स्थिर थींदो ये सब रस्ता सावन हिन पद में ॿुधाया। तपत मां ठांड वरताई ओ तपत मां ठांड वरताई आनंद भयान नाथे भाई आनंद भया दुख नाथे भाई हाँ तपत मान भांग वरता तपत मान भांग वरता सदगुरु ज्ञान जी अमृत धारा वाह करके तपत मां है। जीव तपत है बारंबार पर छामे तपे दो तप तप बद बहुत बेकार। श्री राम घणन विकारन सां तपजी रहियो तो उन्हें जे लाइ छो तपजी रहियो आहे जो जीव अज्ञानी आहे हिन खे परिणाम जी ॼाण न आहे। बस जानकार उहो आहे छो जो स्वामी टेऊंराम साहब लिखियो आद फल विचार के आद पहिरियों कंहिं बि कमु करण खां अॻु में उन जे फल जो वीचार कर। मां हे कमु कंदुमि त नतीजो छा थींदो। काम पीछे तुम करो कम पो कर। जेकॾहिं ईअं रखी करे कयो समझी करे कयो तो होए सुख संसार माही होए सुख संसार में असांखे सुख खपे। ध्यान हरदम यह धर हरदम हरदम इहो ध्यान धर। मतां को अहिड़ो काई वासना कामना कोई अहिड़ो विकार बीज जो बोए न विझे। हिकु 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 वासना असांखे जन्म ॾींदी। हिकु हिकु वासना किरोड़े जन्म इन वासना में बणिजी था वञनि। किरोड़े संस्कार बणिजी था वञनि। संस्कारनि जे आधार असांजो सुभाउ बणिजे थो। उन अनुसार कर्म थिए थो। न चाहींदे भला छा छा थी थो वञे। राम तो सदगुरु उनखे ज्ञान बख्शनि था। तपत मां ठांड वरताई और जॾहिं ठांड माना ज्ञान जो प्रवेश थी वियो त पोइ छा थींदो। आनंद भया होॾे थियो वासनाउनि कामनाउनि जो थोरो थोरो मज़ो। उन मज़े में वरी दुख बि समायल आहिनि। राम पर न आनंद भया बस दुख नाठे भाई। उहो परिणाम जेको भोगणो पवंदो दुखनि जो सुखनि में उहो नाश थी वियो। आनंद जी प्राप्ति थी वई। और ॿियो फ़ाइदो उन उपदेश के नाम के हृदय में रखण सां जन्म मरण के मिटे अंदेशे जन्म मरण के मिटे अंदेशे जन्म मरण के मिटे अंदेशे ओ साधु के पूरन उपदेश
उपदेश साधु के पूर्ण उपदेश उपदेश माना ओरे देश ओरे में ओरे देश आत्मा राम देही खां मन खां बुद्धि खां अंदर वञे तूं आत्म स्वरूप आहे न तूं देही आहे न मन आहे न श्वास आहे इनखे तूं ॾिसण वारो आहे त पोइ जनमण जो चक्कर ख़तम थी वेंदो इहो जेको भव आहे दुविधा आहे मन में प्रभु कृपा करे जॾहिं हू चाहे मिलाए जॾहिं हू चाहे अखि खोले पर असां ॿुधंदा रहूं मुंहिंजा प्यारा न त संत थोरो रस्तो ॾियनि था थोरो गहराई सां ॾिसूं अड़े जीव रोईंदो ई आयो आहे ॿालपण में बि रोईंदो रहे थो जनम में बि रोईंदो रहे थो मर्दपणे में बि रोईंदो रहे थो हिते अखियूं चुप करके वीचारो खणी ॻोढ़ा नथो ॻारे त छा हालत आहे मर्दनि सां छा हुनखे भोगणा था पवनि कीअं राम गर्मियूं सर्दियूं हिक खां सही पुछो त सभु को दुखनि सां भरियो पियो आहे कंहिंजो पुटु नथो मञे कंहिंजो कुझु नथो थिए कंहिंजो सेठ नौकर खे चई नथो सघे राम छा स्थिति थी वई आहे कहिड़ी शराफ़त आहे ॿार शल सुधार में हले कॉलेज वियो अलाए किथे ख़राब थींदो छोकिरी कॉलेज वई अलाए किथे ख़राब थींदी केतिरियूं सॼा कुल त नाश थी वञनि न कोई यश थो रहे कुझु प्राप्त करणो आहे त हेॾी रिश्वत खपे तॾहिं काॾे मरे वीचारो हेतिरी पढ़ाई करणी आहे त हेतिरा ॾियणा आहिनि वञे काॾे मरणो ई मरणो आहे छा जनम वठण जी शराफ़त आहे असां थोरो वेही छड़ो पाण खे ॾिसे बसि दुनिया खे ॾिसे राम इहे सभु संतन समझी करे प्रभु स्मरण में लॻा साधु के पूर्ण उपदेश भवजू का निर्भव होए बसे भवजू का निर्भव होए बसे सगल व्याध मन देखे नसे सगल व्याध मन देखे नसे सतगुरनि जे ज्ञान सां भव संस्कृत में संसार खे भव सॼियो अथऊं इन जे लाइ भव जल सॼियो वियो आहे जंहिंखे संसार सागर सॼियो वियो आहे संस्कृत में भव जल सॼियो वियो त जॾहिं ज्ञान ॾिनो बाबा हिन कामना जो नतीजो हे थींदो बसि सत्संग में इहो ई त सिखणो आहे असत्य जो फल छा थींदो असत्य संसार आहे और सत्य जो फल छा थींदो धर्म जो फल छा थींदो अधर्म जो फल छा थींदो अंधारो असांखे काथे पहुचाईंदो रोशनी असांखे केतिरी राहत ॾींदी पोइ उन उपदेश सां असांखे ज्ञान अची वेंदो भव चूका बसि संसार जो भव ख़तम थींदो माना उहे संसार और वासनाऊं कामनाऊं ख़तम थींदियूं निर्भव होए बसे सगल व्याध माना दुख मन ते खए नसे मन मां उहे खए थी वेंदा उहे नाश थी वेंदा ज्ञान मन में अची वेंदो त मन घणो ॿाहिरि न फिटकंदो श्री राम कामना उथंदी जेके ज़रूरी घुर्जूं हूंदियूं बसि उहे पूरियूं करे सदाईं शांत में रहंदियूं पोइ श्री राम जिसका साथ निकरे पाधारी जिसका साथ जिसका साथ निकरे पाधारी जिसका जिसका साथ कृपा धारी हो साधु संग जप नाम मुरारी
जिसका सा जंहिंजो हे हुयो, जंहिंजो बाबा माउ पीउ त जनम ॾियण जो माध्यम आहे न, माउ पीउ ही पैदा करे त केतिरनि खे पुट कोन त छो न आहिनि राम। त जंहिंजो हुयो साध संग जिसका सा तिन कृपा धारी, उन्हनि कृपा जॾहिं कई प्रभु परमात्मा जंहिं मोकिलियो आहे, जंहिंजे आसरे रहे थो, त पोइ उनजी कृपा सां हिनखे साध संग मिलियो। उनजी कृपा सां जंहिंखे पाण सां मिलाइणो हूंदुसि, ज्ञान ॾियणो हूंदुसि, हे ज्ञान काथों थो मिले बाबा? श्री राम। साध संग जप नाम मुरारी, साधन जे संग में मुरारी, मुर नाले दैत थियो आहे। आर माना दुश्मन, मुर दैत जो नालो हो, उन दुश्मन खे नाश करण वारो भगवान श्री कृष्ण जे नालो हुनजो पइजियो मुरारी। मुर आरी माना दुश्मन, यानी मुर दैत खे नाश करण वारो, दुश्मन खे नाश करण लाइ, छो जो उहो ई दुश्मन समझी अचे थो, समझियो? त हुननि खे उहा पंहिंजी दुश्मनी ही भगवान जे साम्हूं उहो रिएक्शन थिए थो। एक्शन त हुन खयो, मुंहिंजो दुश्मन आहे, त दुश्मन सां दुश्मन थी उनखे नाश कयनि न भगवान, न समझो? श्री राम। सजन सां सजन, दुश्मन सां दुश्मन, इहो हिन जे लाइ त दुश्मन न हो, साम्हूं मरण ई आयो त पोइ तूं सोचे दुश्मनी हलंदे ॿिए खे मारण जे लाइ, त तूं बची सघंदो? इहो छा थो करे? तूं पाण सां थो करे न। जेको ॿिए खे मारण वेंदो पंहिंजो सिर तिरी ते रखंदो न पहिरियों, तूं कंहिंखे गार ॾींदो छॾे ॾींदो, तूं कंहिंखे हथु खणंदे उहो छॾे ॾींदो, तूं कंहिंखे मारण वेंदे। हिन जे नाले भगवान जो नालो मुरारी पइजी वियो राम। त असांजा वॾा दूत दुश्मन त विकारनि बाबा, भगवान जे नाले जपण सां जेके असांजे सत्या नाश करे रहिया आहिनि, उन्हनि खे दमन थी वेंदो, उन्हनि खे दमन थी वेंदो। भगवान जे नाले जपण सां असांजा विकार जेके असांखे विनाश कनि था, असांजूं इंद्रियूं जेके विकारी बणजनि थियूं, उन्हनि जो दमन थी वेंदो। साध संग जप नाम मुरारी, पोइ छा थींदो? उन ज्ञान सां थत पाई, आख़िर फतवा में ध्यानु ॾियो, थत पाई चूके भरम गवन, थत पाई चूके भरम गवन, थत पाई चूके भरम गवन, थत पाई छत पाई चूके भरम गवन, छत पाई चूके भरम गवन। सुन नानक हर हर जस सरवण, 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 हर हर जस सरवण, हर हर जस सरवण। छत पाई चूके भरम गवन, छत पाई चूके भरम गवन, सुन नानक हर हर जस सरवण, सुन नानक हर हर जस सरवण। छत पाई वाला छत पाई, श्री राम। छत पाई चूके भरम गवन, स्थिरता अची वई मन खे, छा सां? ज्ञान सां। छा सां? मन त बाबा दौड़े थो न, मन वसींदो। भगवान गीता में चयो, साईं हे पवन खां तेज आहे, पोइ हथ कीअं अचे? चई वैराग और अभ्यास सां। वैराग, कंहिं शइ जे मिलण सां ख़ुशि न थियूं, ख़ुशि थींदासीं तुंहिंजो विछोड़ो बि थींदो, या उहा असांखो विछड़ंदी, असां उन खां विछड़ंदासीं। ओतिरो गम ॾिसबो, जेतिरो जंहिंमें आसकती कबी, हिते ई गीता बीठल आहे। असां मन करके वचननि खे लता रखी वेठा आहियूं, त धिका न खाईंदासीं, छा खाईंदासीं? मूंखे क्यास थो अचे, मां तॾहिं कड़ो अखर थो ॻाल्हायां। जेकी भॻवान चए थो उन जा बि मञींदड़ असां न थींदासीं। थोरो दया कयो, दया कयो। हे दया जो दरिया थो वहे। गीता माना त्याग, गीता गीता माना त्यागी, त्यागी त्याग वृत्ति धारे करे संसार में रहो। तव्हांजो कुझु कोन्हे, न असां कंहिंजा आहियूं, न असांजो कोई आहे। सभिनी खे पंहिंजो कर्म भोगणो पवंदो।
चिरिया न थियो, कंहिंजे बनावट में मिलावट न कयो। तव्हांजो कर्म तव्हांखे भोगणो पवंदो। सभु को अकेलो आयो, अकेलो वेंदो, सभु कंहिंखो पंहिंजो पुछाणो पवंदो। न अॻे जन्म में कोई असांजो हिकु माइट हुयो, न ईंदड़ जन्म में इहे माइट थींदा। बसि कंहिं लहण ॾियण लाइ मिलिया आहिनि, थोरो ज्ञान पिरायो, हाणे जो हाणे पिरायो, न त इहो ई पिराइणो पवंदो। अॼु पिरायो, चाहे मरण ताईं पिरायो, चाहे कंहिं जन्म में पिरायो, बसि ज्ञान इहो ई आहे। राम असां आसकती छॾियूं, वै राग माना संसार जा टपड़ छॾण न, राग माना ख़ुशी। कंहिं वस्तु में मिलण में ख़ुशि न थियूं, जेकी मिलणो हूंदो मिलंदो। बसि असांखे इस्तेमालु करण जो ढंग सिखूं। वक़्त खे, धन खे, तन खे, मन खे जेकी प्रभु ॾिनो आहे उनखे सदुपयोग कीअं कयूं, बसि इहो सिखण लाइ सत्संग में अचूं। हरे राम। धन दान सां शुद्ध थींदो, तन शेवा सां शुद्ध थींदो, मन नाम सां ज्ञान सां शुद्ध थींदो। शुद्धीकरण कयूं, शुद्धीकरण कयूं, पवित्र थियूं त असांखे पवित्र परमात्मा मिले। कहो नानक सच ध्याये, सच ते हलंदासीं त सच होवे, पवित्र थींदासीं त सच पाइए। शब्द प्रकाश कंदो, असां जपींदे 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 हिकु ॾींहुं उहो ज्ञान जो प्रकाश थी वेंदो। राम थित पाई, स्थिरता अची वेंदी, मन खे स्थिरता अची वेंदी। ज्ञान जेको गुरु ज्ञान ॾिनो आहे सदाईं शब्द सां जोड़े रखंदासीं पाण खे। नैन नासका नाभ सोधियो जंहिं गुर ज्ञात सां। नैन नासका नाभ, नाभ में ध्यान हुजे, अखियूं मर में हुजनि, खुलियल हुजनि, ॾिसनि बि न, और नक ते नैन नासका और नाभ, नैन नासका और नाभ। सॼा शोक संताप मिटी वेंदा। श्री राम। न अंदर न ॿाहिरि, थोरो संसार रखूं, बसि विच में रहो। न गहरा अंदर वञो, न गहरा ॿाहिरि वञो, बसि विच में पाण खे रखो वीचार में। संत इहो सेखारीनि, वॾड़ा संतनि जा शेवक हमेशह बसि पंहिंजी विरती खे हिते टिकाए वेठा हूंदा। खणी अखियूं थकी पइनि त उन ध्यान में अची वञे, बसि विरती वरी मथे चढ़ी वञे। थित पाई चूके भरम गवन। हे कंदुमि त हे थींदो, अड़े जेकी थियणो हूंदो थींदो। बसि तूं पाण खे बणाए रख। बसि प्रभु सभु कार्य करे रहियो आहे, जेको तोखे हलाए रहियो आहे, सॼी सृष्टि खे हलाए रहियो आहे। तूं दुकान ते वेठो आहे, ग्राहक प्रभु मोकिले थो, तूं तो वठी अचे। बसि अचणो हूंदो ईंदो, तुंहिंजे नसीब लिखण वारो उहो, टपड़ बि ठाहींदड़ उहो, ग्राहक मोकिलींदड़ उहो, तोखे छड़ो कर्म करणो आहे न। श्री राम। न सम्झ में अचे धन कमाईंदे ग्राहक मोहन, पर बांह को वठी कंहिंखे सौदो ॾेई ॾेखारे वरी अचे थो। उहो मोकिलींदो ग्राहक जे रूप में, परमात्मा अचे थो तोखे नसीब ॾियण लाइ। जेकी परमात्मा लिखियो थी, वरी माध्यम बि उहो थो बणाए न। तूं त निमत आं, छड़ो कर्म कर न, तूं बसि धंधो कर। श्री राम। तूं सत्संग कर। हे सुख ॾियण वारा, भेंट ॾियण वारा, यश करण वारा पाण ई ईंदा, तूं सत्संग त कर। थित पाई चूके भरम गवन। भरम सां जेको गवन तुंहिंजो भिटकण हो, उहो थिरता पाईंदो। संत ॿियो बसि बहिणी सिख, कहणी सिख, रहणी सिख, सहणी सिख, मन करके तूं संत बणिजी पवंदो। ॿियो छा करणो आहे, छा छॾणो आहे? त वैराग और अभ्यास। अभ्यास छाजो? नाम जो। राम। बसि इहो हलंदो रहे, तुंहिंजो मन वस अची वेंदो। थित पाई चूके भरम गवन, सुन नानक हर हर जस सरवन। हरि जो जस ॿोधो ईंदे, हरि जो ज्ञान ॿोधो ईंदे, हे हरि सां मिलण जो रस्तो हले थो न, ॿोधो ईंदे तुंहिंजो मन स्थिर थींदो। बसि इहो ई सत्संग खे सफले करण जो, पंहिंजे जीवन खे बणाइण जो माध्यम संतन ॾसियो। सुखमनी सुखम रतो प्रभु नाम, सुखमनी भगत जना के मन विश्राम। सुखमनी वावा सुख